अस्सलामुअलैकुम दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आयो आहियां, बहितरीनु ख़ुशख़बरी ऐं शुक्र आहे अल्लाह साईं जो मां पाण बि ख़ुशि आहियां। मां चाहींदो त तव्हां सभिनी दोस्तनि ख़ुशि रखो। 18 दिसंबर ते जेको आहे सो कोट बंगलो शहर में माशाअल्लाह शादी हाल में हिकु बहितरीनु ड्रामो खणी अची रहिया आहियूं। अॼुकल्ह जे माहौल ते डिपेंड थो करे, जेको अॼुकल्ह जो माहौल थो रहे सो असां हुनखे जेको आहे माहौल खे इस्लाह ॾियण लाइ तमामु बहितरीनु ड्रामो खणी अची रहिया आहियूं, जंहिंमें इस्लाह हूंदी ऐं कॉमेडी हूंदी ऐं हुन में सिंध जा नाले वारा एक्टर ऐं जेको आहे कुंभ शहर जा सीनियर एक्टर जेको आहे सो भाऊ सावल, मैडम रिमशा, भाऊ अज़ीम, भाऊ प्रकाश, भाऊ गुलाम फरीद ऐं ख़ुदि जेको आहे सो कमु करे रहिया आहियूं। बहितरीनु ड्रामो आहे ऐं शहर कोट बंगलो जेको आहे सो शहर कोट बंगलो माशाअल्लाह शादी हाल में तव्हां पुॼी वञिजो। शाम जो ही ड्रामो स्टार्ट थींदो। बहितरीनु ड्रामो आहे। ड्रामे जो नालो आहे अनान के मात। तव्हां नालो ॿुधी सम्झी वियो त हीउ ड्रामो बहितरीनु हूंदो, त तव्हां सभु दोस्त अचो, तव्हांखे शिरकत जी दावत ॾिजे थी। तव्हां पाण अचो, पंहिंजे दोस्तनि वठी अचो। बहितरीनु ड्रामो आहे ऐं पाण ख़ुदि ईंदुसि। मुंहिंजो जेको आहे फस्ट टाइम आहे, बहरहाल अल्लाह मदद ज़रूरु कंदो इंशाअल्लाह। त तव्हां सभु दोस्त अची वियो। महिरबानी।